श्यामी माशुच राधे 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 श्री राम जय जय राम। श्री राम जय जय राम। रामायण में बालकांड बाहिकानियों दोटो श्रवण करे रहा था कि तुलना हली रही आ रामायण की प्रकृति से हरी भरी बड़ी सरोवर तलाव सा आसपास की वनस्पति हरियाली जीवन सा कि चारई भाव श्री राम श्री लक्ष्मण श्री भरत श्री शत्रुघ्न इन जो एक ॿिए सां ॾिसणु ॿोलणु
मिलण, एक ॿिए सां प्यार करण, खिलण ऐं सुंदर इन्हनि जो भाईपन, हा न, हिन पाणी जी मधुरता ऐं सुगंध आहे। अवलोकन बोलन मिलन प्रीत परस्पर हास। गायक भज जब बंधु की जन माधुरी सुबास सियावर रामचंद्र की जय। उमापति महादेव की जय। परमत हनुमान की जय। गुरु भाई चंद्र की जय। मुंहिंजो आर्त भाव तुलसीदास जी चवनि था, मुंहिंजी जेकी दर्द भरी पुकार है, विनय दीनता हिन सुंदर निर्मल जल जो घट हल्कोपन कोन्हे, मतलब ॾाढो हल्कोपन। चओ हरे राम। यानी गोस्वामी तुलसीदास जी चवनि था, मूं में कोई गुण ई कोन्हे। हा न, हे जल ॾाढो अनोखो आहे, जेको ॿुधण सां ई गुण कंदो आहे ऐं आशा रूपी उञ खे, मन जे मैल खे दूर करे वठंदो आहे। हरे राम। प्यास को सिंधी में क्या बोलते हैं हरियाणी में? प्यास को, मुझे बहुत प्यास लगी है, इसको सिंधी में क्या बोलोगे बताओ, बताओ ना जी। वो दिन में आयो जो चैन तभी भी ध्यान कोने तव्हांजो नथा ॿुधो न ध्यान सां मत। मास्टर प्यास के छा चइबो आहे सिंधीअ में? मतलब ध्यान सां नथा ॿुधनि कथा। हाणे त चई न, मां उहा लाइन त चई, मतलब सिंधीअ में तव्हां ध्यानु कोन्हे। प्यास खे सिंधीअ में चइबो अथव, ईअं त हरूभर ज्ञान जी न कयो सुञ, चई छॾियो उञ, थींदव पुञ। हाँ, प्यास इंग्लिश में थर्स्ट और सिंधी में उञ। छा चइबो आहे? हाँ, उंजन उञ। हाँ, अॼुकल्ह काथे ॾाढो न थी सघंदा, ॾाढो चवंदा, हाँ, विकी खे विकी चवंदा, ऐं ॿियो उञ खे उंज चवंदा आहिनि, उंज। चओ हरे राम। अरे ॿियो त छॾियो, हे इंग्लिश मीडियम वारा पंडित जी खे पंडित चवंदा, पंडित। कहिड़ो काथे मथो भंजे, सम्झ में नथो अचे। पंडित, हा चलो शुद्ध वीचारा वैष्णव जेके वैदिक धर्म ते हलण वारा पंडित जी, उनखे पंडित। वाह भाई। हरे राम। हरे कृष्ण। श्री कृष्ण गोविंद। कल भी तव्हां अरदास कराई से भाई, पंजवानी परिवार में असांजा जेके मिठड़ा पूजनीय काका जन ईंदा आहिनि, पाणी जी सेवा कंदा आहिनि न, उनजा नाती अमित पंजवानी नालो अथनि छा? हाँ, योगेश, माफ़ कजो, योगेश पंजवानी। हाँ न, भगवान उनजी रक्षा कई आहे। उन्हनि ते कुझु अपराधियुनि हमलो कयो, 7-9 माण्हू। वो भी ॾिसो, ही दरबार भगवान जो सत्संग, हनुमान महाराज 9 माण्हू हिकु साथ ॼण उनजे हथ में चाकू हथियार हुजनि। सोचो कि प्रभु उनजी कंहिं न कंहिं तरीक़े सां रक्षा कई ऐं भगवान जल्दी उनखे स्वास्थ्य लाभ ॾियनि। या अरदास कजो, प्रभु दुख दूर कनि ऐं खूब शक्ति ॾियनि ऐं पापी अपराधी माण्हुनि खे भगवान संयम में रखनि, उन्हनि खे नियंत्रण में रखनि, उन्हनि खे भगवान सद्बुद्धि ॾियनि, अकुल ॾियनि। चओ हरे राम। या असांजा आशीष भाई दरबार में खत्री परिवार में जयराम भैया जेके अध्यक्ष आहिनि, उन्हनि जा भाटिया, उन्हनि जो भी स्वास्थ्य ठीक थे, प्रभु दुख दूर कनि। मां वीडियो ॾिठो कि जेको उन्हनि खे चक्कर आयो न, ऐं किरण वारा केदारनाथ में वापस आया, वो CCTV जो मां वीडियो ॾिठो तो वाकई संतन जा वचन केॾा सच आहिनि। यानी जी चक्कर खाई करे ऐं किरण वारा तो उते 3 माण्हुनि पकड़े वञो। मां तव्हांखे सत्संग में ॿुधायोसीं, साधक संजीवनी में स्वामी राम सुखदास महाराजन चवनि था
कि भगवान जी केॾी करुणा आहे। कोई किरंदो आहे दुर्घटना में तो 4 माण्हू पहिरियों ई उते कंहिं न कंहिं तरीक़े सां भगवान पहुचाए छॾींदा आहिनि जेके व्यवस्था कंदा। उनखे किरण ई कोन ॾिनो, किरण खां पहिरियों संभालियो वरितो। चओ हरे राम। तो उनजा भी दुख दूर थियनि, प्रभु स्वास्थ्य ठीक कनि। आनंद आलवानी जी अरदास उन ते भी कृपा थे, परिवार में प्रभु दुख दूर कनि, खुशी अचे ऐं भगवान सदा सदा भक्ति जो दान ॾियनि। ओम कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणत क्लेश नाशाय गोविंदाय नमो। पवन तनय संकट हरण मंगल मूर्त रूप राम लखन सीता सहित हृदय वसों सुरभूप सियावर। हरे राम हरे हरे। हे जल ॾाढो अनोखो आहे, ॿुधण सां ई गुण कंदो आहे ऐं आशा रूपी पुञ खे मन जे मैल खे दूर करे छॾींदो आहे। हे जल श्री रामचंद्र जे सुंदर प्रेम खे पको कंदो आहे। जल याने ये कथा कलयुग जे सभिनी पापनि उन सां थियण वारी गिलानी यानी मन जो पछतावो उनखे हरण करे वठंदो आहे। संसार जे जन्म मृत्यु रूप मेहनत खे बिल्कुलु सोखे वठंदो आहे, पसीने खे, ऐं संतोष खे भी संतोष ॾींदो आहे ऐं पाप ताप दरिद्रता ग़रीबी इन्हनि दोषनि खे नष्ट करे छॾींदो आहे। हरे राम मीठो राम। हे जल काम क्रोध मद मोह जो नाश करण वालो आहे, निर्मल ज्ञान ऐं वैराग खे वधाइण वालो आहे। इन में आदर में भरजी स्नान करण सां, इन खे पीअण सां हृदय में रहण वाला सब पाप ताप मिटी वेंदा। जिन हिन राम जे महिमा रूपी कथा रूपी अमृत खे पंहिंजे हृदय में धारण न कयो, हिन कथा रूपी अमृत सां जे पंहिंजे दिल खे कोन धोतो, वे कायर कलयुग जे द्वारा ठगिया विया, ठगजी विया। असांखे कोई फर्क थो पए, कोई ठगी वठे यानी सत्संग कीर्तन में हा पैसा कोई ठगी वठे, रात जो रोटी न वणे, हा न, पैसा कोई 2-4 लख ठगी वठे तो पोइ ॾिसो ईअं लॻंदो आहे मारे विझी वञे। पर हिते भॼन छॾियो, कीर्तन छॾियो, सत्संग छॾियो, कोई परवाह ई कोन्हे, जाने। चओ हरे राम। श्री कृष्ण गोविंद गोपाल दामोदर। इन करे हे अमृत असां ध्यान सां पियूं। जी प्यासो हिरण सूरज जे किरण जी रेत ते पवण ते पैदा थियल जल जे भरम खे सचो समझी करे वो पानी पीअण जे लाइ डुकंदो आहे ऐं जल न पाए करे ॾाढो दुखी थींदो आहे। सम्झो था, सूरज जी रोशनी में जाते रेती हूंदी आहे न, पर वो हिरण ॾिसंदो आहे तो उनखे पाणी नज़र ईंदो आहे, रेती ईअं चमकंदी आहे जो लहरियूं हली रहियूं, पोइ वीचारो वठी डुक पाईंदो आहे पाणी पीअण जे लाइ, ॾाढी ऊंघ लॻी वई हूंदी अथसि, डुकंदो डुकंदो वञी मुंहुं विझंदो आहे ठकाव त गर्म रेती सां हुनजो मुंहुं जली वेंदो आहे, ओहो छटपटाईंदो आहे, ॾिसंदो आहे पाणी न आहे, हे त रेती आहे। छो था ॿुधाए, असां बि कलयुग जे संसार जे भोगनि खे सुखनि खे ॾाढो सुठो सम्झी करे उन में डुक पाए करे मुंहुं था विझूं। तो जल आहे कोन, वो सुख आहे कोन, अमृत आहे कोन, मुंहुं जली थो वञे। चओ हरे राम। तहिड़ी तरह सां कलयुग जा ठहियल जीव भी विषयनि जे पोयां भटकी करे ईअं ई दुखी थींदा। पंहिंजी बुद्धि जे अनुसार हिन सुंदर पाणीअ जे गुणनि खे वीचारे करे उन में पंहिंजे मन खे सनानु कराए करे वरी श्री भवानी शंकर के सुमरन करे कवि तुलसीदास सुंदर कथा हाणे चई रहिया आहिनि। हाणे मां श्री रघुनाथ जे चरण कमलनि के हृदय में धारण करे उन्हनि जो प्रसाद पाए करे
भई श्रेष्ठ मुनिन जे मिलन जो सुंदर संवाद वर्णन तो कया। मति अनुहार सुपारी गुण गन गन मन अनवाए। सुमिर भवानी शंकर है कह कवि कथा सुहाए। अब रघुपति पद पंकज है तिय धर पाए प्रसाद। कहो कहो जगत निबर कर मिलन सुगम संभाव। सिया कर रामचंद्र की जय जय पासुका जय 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 जय। कौन सो एक तई तोड़ दसना। यू हैव गीता प्रेस गीता सेवा नो यस मुझे ॾाढो सटीक लॻल आहे बढ़िया। न न गीता सेवा एक रामायण मिलंदे भागवत मिलंदे पुराण मिलंदे है न गीता मिलंदे सत्संग जा कई पुस्तक मिलंदे वेद शास्त्रनि जो ज्ञान मिलंदे गीता सेवा उनमें तो हिकदमि बढ़िया है। तो मां भी उनमें पियो आहे नोटेशन कई आहे उनमें स्क्रीन शॉट किया दोहरा चौपाई। हरे राम सिद्धो सो तो आए भाई ब दोहा है न 43 क 43 ख 43 क 43 ख है न। हरे राम मिठो राम प्यारो राम न तो सुभाणे को ईअं बि करे थी सघे मूल रामायण खणी अच बढ़िया नंढी सी पोथी रखी वे बढ़िया असां वटि पई अथई पई आहे न उहा सुभाणे खणी अचिजांसि हिते उहे पई आहे पढ़े कोन थो कोई हुते इन बहाने थोड़ा पन्ना उल्टजंदा हुते। हा हे मोबाइल वोबाइल सभु चक्कर मुसीबत असली त शास्त्र आहे न उन में रस आहे आनंद आहे जेको। ऐं तव्हां ॾिसो मोबाइल खे हथु लॻाईंदो त बाथरूम में बि असां खणी वेंदा आहियूं मोबाइल लेकिन अगरि रामायण गीता खे हथु लॻाईंदासीं हा हथ पेर धोई उन में पवित्रता सां उहा मर्यादा मोबाइल में त न ईंदी। हालांकि साधन जे रूप में असां लाभ वठी था सघूं लेकिन अगरि वेही करे जीअं असांखे जेको आदर सत्कार आहे उहो त शास्त्रनि में थींदो हा न भाई। मोबाइल में त पोइ ईअं बढ़िया पई हुजे असां ॿुधंदा रहंदा आहियूं हेडफोन लॻाए करे। हरे राम चओ न मिठो राम सीता राम। हा पर अखर थोड़ा नंढा अथई उनमें तोखे न टिश्मो लॻाइणो पवंदे अगरि अल्प अक्षर अगरि नज़र न आए त हा न। सीताराम। हेलो भाई हाँ कथा आरंभ थी थे अंकिता अब कथा आरंभ हो रही है ना। अब ध्यान से सुनना। दो संत मिलते हैं एक महात्मा दूसरे को कहते हैं कि मुझे प्रभु की कथा सुना। कैसे सुनो भाई। हाँ वर्णन हलंदो बस संत पाण में मुनि मिलन था। भरद्वाज मुनि बस ही प्रयागा तिन्हि राम पद अति अनुरागा। तापस समदम दया निधाना परमारथ पथ परम सुजानो। भरद्वाज मुनि प्रयाग में वसंदा आहिनि। प्रयाग कंहिंखे चइबो आहे भाई। अमन सिंह ठाकुर बघेल प्रयाग किसको बोलते हैं? प्रयाग का दूसरा नाम अभी कौन सा चल रहा था? मुख्यमंत्री श्री योगी जी ने उनका नाम फिर पुराना पौराणिक नाम रखवा दिया है। बीच में जो नाम चला था वो कौन सा रहा? हाँ ताड़ियों बजायोस भाई जाने में तो अमन सिंह के पत्तू तस पैरों उड़ी रह पहले उधर ही रहते शायद उस प्रदेश नहीं। अच्छा मेरे को ऐसा लगा चलो ठीक। हाँ तो प्रयाग नालो तो इलाहाबाद जो इलाहाबाद विच में कंहिं रखी छॾियो उन्हनि। ये मुसलमानी नाला आहिनि असांजा न आहिनि। असांजो वैदिक नालो आहे प्रयागराज। बोलो प्रयाग धाम की। हाँ त ॾाढो सुहिणो कमु कयूं कि वरी उहो पौराणिक नालो इन्हनि खे मिली वियो। त प्रयाग में 3 नदियूं वहंदियूं संगम आहे उन जो 2 नदियूं स्पष्ट ऐं 3 गुप्त वहंदी आहे। कहिड़ी कहिड़ी नदियूं आहिनि भाई?
गंगा जमुना सरस्वती माता की। हाँ, त प्रयाग धाम जाते गंगा यमुना सरस्वती जो संगम आ, उते भरद्वाज मुनि रहंदा आहिनि। उन्हनि जो श्री रामचंद्र जे चरणनि में अथाह प्रेम आहे। तपस्या करण वारा आहिनि। पंहिंजे चित खे उन्हनि जीते वरितो आहे। पंहिंजे इंद्रनि खे उन्हनि जीते वरितो आहे। ऐं थोरी घणी दया कोन्हनि, दया जा त खजाना आहिनि। दया निधान ऐं परमार्थ जे मार्ग में ॾाढा सियाणा आहिनि। मांघ जे महीने में जॾहिं सूरज मकर राशीअ ते ईंदो आहे न, त सभु माण्हू तीर्थराज प्रयाग ते वेंदा आहिनि। चओ हरे राम। मांघ महीने में स्नान जो वॾो फल हूंदो आहे। देवता दैत किन्नर माण्हुनि जी टोलियूं सभु आदर में भरिजी करे त्रिवेणीअ में स्नान कंदा आहिनि ऐं चवंदा आहिनि हर हर गंगे हरे यमुने हरे सरस्वती भागीरथी पुष्कर राज गंगोत्री जमुनोत्री केदारनाथ जगन्नाथ रामेश्वर अमृतसर विवेकसर ई पावन स्थाननि जा नाला खणण खपनि। स्नान मिले हा न त उहे लाभ मिलंदा आहिनि। खणंदा आहियो? घणा माण्हू ओॾीमहिल नाला खणंदा आहिनि गंगा यमुना आदीअ जा पावन। वाह 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 भाई, बसि 4-5 ॼणा। हेॾनि सालनि खां ॿिया कथा था ॿुधो, हेॾे बि 5 ॼणा, 5-5 10 बसि। हेॾनि सालनि खां कार्तिक में त हर बार इहो प्रसंग ईंदो आहे। पोइ दुश्मनी हूंदव गंगा मैया सां पक, हा न? पक तव्हांजो वैर हूंदो जमुना मैया सां। मूंखे त ईअं थो लॻे। हा हा हा, मैं पाण दर्शन कई कृष्ण भॻवान जा, असांखे त कराई कोन। मां नालो ई न खणंदीमांसि। अच्छा, सुभाणे खां केरु केरु खणंदा स्नान करण महिल? जेके बि नाला यादि अचनिव, गंगा यमुना सरस्वती भागीरथी श्री कृष्ण गोविंद, केरु केरु खणंदा उहे हथ मथे कयो। मां बि खणंदुमि, हलो ठीकु आहे। जेके खणंदा आहिनि उहे बि करता सघो। सुभाणे वरी खणिजो न। अमन सिंह ठाकुर बघेल, आप नहीं लोगे नाम है? अच्छा, सिंधी समझ में नहीं आती क्या मास्टर? प्रथम नालो प्रथम, हथ सभिनि को आख़िरी में मथे करिणो आहे। नालो प्रथम छो थो रखाए? विश्राम रखाए नालो। हरे राम। भाई ॾिसो, वॾा लाभ अथव। घर वेठे तव्हांखे गंगा जी तीर्थनि जो पुण्य मिलंदव। बल्कि असांखे ध्यानु बि करणु खपे। कीअं ध्यानु करणु खपे? जीअं तव्हां हर की पैड़ी थी आया हो, वॾो घंटा घर लॻल आहे, गंगा जी जो मंदिर ठहियलु आहे ऐं जंजीरियूं लॻल आहिनि सीढ़ीअ ते। उहो दृश्य यादि कयो जिते असां सनानु कयोसीं। ऐं सनान महिल दृश्य यादि करे हर हर गंगे ईअं ध्यानु करे। नर्मदा मैया त असांजी पड़ोसिन आहे, असांजे मुहल्ले जी आहे, अमरकंटक जी, हा न? साम्हूं वारे तीर्थ जी त वधीक असांखे महिमा करणु खपे। हर हर नर्मदे। हा, अमरकंटक में ते उद्गम स्थान आहे। असां नर्मदा जे किनारे वारा आहियूं। नर्मदा मैया त अमरकंटक त सभु विया हूंदव तव्हां। हथ मथे कयो जेके जेके न विया आहिनि। जेके न विया आहिनि उहे हथ मथे कयो न ठीक सां। जेके न विया आहिनि, राम 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 राम। तव्हां बि न विया माता? अरे बाप रे, किशोर भैया तव्हांखे न वठी आहिनि? गोपाल दास बि नथा वठी वञनि? एॾो वहल कयो अथऊं तव्हां सां। ॿियो केरु न वियो आहे भाई अमरकंटक? वाह भाई वाह, कमाल कयो अथव भाई। सुभाणे खणो सभु एक्टिवा, निकिरी वञो। बढ़िया जी। बालाजी बाबा जी वठी आन। ॿुधायो, सही ॻाल्हि आहे। अरे लेकिन पाण में बढ़िया मिली करे बॉम्बे वञी थी सघो, दिल्ली वञी थी सघो, पेके साल में 1000 बार वञी थी सघो। नर्मदा मैया कहिड़ो ॾोह कयो, गंगा मैया कहिड़ो ॾोह कयो। अञा त मां गंगा कोन पुछी थी मां, पाड़ी वारो तीर्थ नथा कयो पिया।
यही तो ॻाल्हि आहे न। हरे राम हरे कृष्ण। रायपुर घणा माण्हू विया आहिनि? हथ मथे कयो। रायपुर रायपुर हथ मथे कयो। जेके विया आहिनि, जेके न विया आहिनि उहे न। तव्हां रायपुर न विया? अच्छा कमाल आहे। बसि हिकु ॿियो हथ मथे कयो न जेके रायपुर विया आहिनि। विया आहिनि भाई, रायपुर सभु विया आहिनि। ॿ चारि माण्हू न विया आहिनि, इन करे न विया आहिनि मिट माइट कोन्हनि हुते। पेको निकिरे न त हर महीने वञणा। हा मिट माइट कोन्हनि तॾहिं न विया। रायपुर ऐं अमरकंटक ओतिरो ई त आहे, 100 किलोमीटर। हेॾी थोरी भवाटी आहे, गाॾी हीअं हलंदी आहे। हा माताऊं वञो त उल्टीअ जी टेबलेट खणी वञिजो, हा न। हा अची वेंदी आहे माताउनि खे अक्सर होॾे। असांजो दोस्त आहे जय, उहो हलंदो आहे त उनखे अगरि गाॾी न हलाए त उल्टी लॻंदी आहे, उनखे लॻंदी आहे। पोइ असांजो दोस्त आहे न वीके गॾु हलंदो आहे, चवंदो आहे तूं न हल अमरकंटक, छो तोखे लेडीज़ प्रॉब्लम आहे चवंदो अथसि। हरे राम मज़ाक कंदो अथसि। हा उहो चवंदो आहे न मां गाॾी मां न हलाईंदुमि त मूंखे उल्टी ईंदी, मूंखे गाॾी हलाइण ॾियो। हलो ठीकु आहे, हाणे तव्हांखे कहिड़ी गाॾी हलाइणी आहे, पर वञो भाई, भले ही खणी वञिजो सौंफ वौंफ बढ़िया इलायची, थी अचो, महिरबानी कयो। भले रायपुर न विया त न वञो, पर नर्मदा मैया थी अचो। बोलो नर्मदा मैया की। लाइट बि बढ़िया ॾिसो, वरी विसामी बि वई, जल्दी विसाए था छॾियो न, धोखे में ॿारे छॾियऊं। श्री कृष्ण गोविंद। हलो भाई, सॼी कथा त रामायण जी तव्हांजी कथा थी हली वञे। तव्हांजी कथा करण में छा कयूं? भरद्वाज मुनि प्रयागराज में रहंदा हुआ। उनजो श्री रामचंद्र जे चरणनि में ॾाढो प्रेम हुयो ऐं तपस्वी, ॾाढा सियाणा, भक्ति जे मार्ग में दयालु, पंहिंजे इंद्रियुनि ते जीत करण वारा। मांघ में जॾहिं सूरज मकर राशि ते हूंदो आहे त सभु प्रयागराज वेंदा आहिनि। देवता दैत किन्नर माण्हुनि जा टोला सभु आदर में भरिजी करे त्रिवेणीअ में सनानु कंदा आहिनि। श्री वेणी माधव जी जे चरण कमल खे पूजींदा आहिनि, यानी श्री कृष्ण गोविंद भगवान। अक्षय वट जो स्पर्श करे उन जा शरीर पुलकित थी वेंदा आहिनि। भरद्वाज महाराज जो आश्रम ॾाढो पवित्र, परम रमणीय ऐं वॾे वॾे महान संतनि जे मुनिनि जे मन खे ॾाढो प्यारो लॻण वारो आहे। तीर्थराज प्रयाग में जेके सनानु करण वेंदा आहिनि न, उहे ऋषि मुनिनि जो समाज उते भरद्वाज जे आश्रम में जुड़ंदो आहे। प्रातः काल सभु उत्साह में भरिजी करे सनानु कंदा आहिनि, वरी पाण में मिली करे भगवान जे गुणनि जी कथाऊं चवंदा आहिनि। ब्रह्म जो निरूपण, परमात्मा छा आहे, भगवान छा आहे, भगवान जो स्वरूप कहिड़ो आहे, भगवान कीअं सम्झ में ईंदो आहे, इहे सत्संग जी गहरी ॻाल्हियूं कंदा आहिनि। धर्म जो विधान छा आहे, तत्वनि जो अलॻि अलॻि विभाग छा आहे, प्रकृति कीअं ठहियलु आहे, माण्हू कहिड़े कहिड़े शयुनि मां ठहियलु आहे, ख़बर अथव कहिड़ी कहिड़ी शयुनि मां असां ठहियलु आहियूं। हाँ बसि माओ ख़बर अथव खंडु पवंदी आहे, खीरु पवंदो आहे। दाल ख़बर अथव न लूणु पवंदो आहे, ठका राई विझेसि, सभिनि खां पहिरियों त बसर कट, तड़को विझेसि उन में, थूम छिल, तुलसी पत्र पोइ ॾिसी वठंदासीं। त इहो सभु असांखे पतो आहे। असां कंहिं मां ठहियलु आहियूं इहो पतो अथव? ॿुधायो। हा 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 हलो भाई, 5 ॻाल्हियूं हिननि ॿुधायूं, वॼायूं ताड़ियूं। जल पृथ्वी वायु अग्नि आकाश। ॿियो ॿुधायो कहिड़ी कहिड़ी शयूं हूंदियूं उन सां में? हा ॿुधायो। गुड़िया, वर्षा, हा हा इस त्वचा न, इहो त जेको नज़र थो अचे अधी, इहो न, इहे त डॉक्टरी ॻाल्हियूं शुरू करे छॾियूं न। वरी चवंदो ब्लड बि आहे अंदरि, बोन्स आहिनि, इहे न। भगवान जेके शयूं विधियूं आहिनि, यानी हे बि भगवान विधियूं आहिनि, पर जेके सूक्ष्म, इन खां बि सूक्ष्म शयूं जेके ईअं नज़र न ईंदियूं, हे नज़र त अचनि थियूं न। आत्मा बि आहे, उहो त आख़िरी में ईंदी, उहा हरिद्वार वारी स्टेशन, पहिरियों नंढी स्टेशन हूंदियूं। आत्मा बि आहे, ताड़ियूं वॼाइनि भाई। हा मन, बुद्धि जी, चटनी, चित्त, हा बिल्कुलु ठीकु आहे। मन बुद्धि चित्त, हा छा? ज्ञान, ज्ञान न न, ज्ञान, ज्ञान स्वरूप त आहे, आत्मा आहे ज्ञान स्वरूप। मन चित्त बुद्धि, हिन जे लाइ बि ताड़ियूं थी घुरेव गुड़िया बि।
हाँ ॿियो कोई ॿुधाईंदो वञा 1000 बार तव्हांखे ॿुधाया आहिनि 1000 बार। हाँ बताओ कुणाल, बताओ राजा। हाँ वहीं से बैठ के बता दो। क्या मन? हाँ आवाज तो आती है, लेकिन उसके अलावा आवाज तो भगवान की कृपा है ना। हाँ बहुत अच्छा बहुत अच्छा। इंद्रियां, ताड़ियां बजायो अंकिता जे लाइ। हाँ कर्म इंद्रियां यानी ज्ञान इंद्रियां, यानी पंज इंद्रियूं थींदियूं आहिनि। सभिनि खां पहिरियों ठोस जल पृथ्वी वायु अग्नि आकाश, इनखे चइबो आहे पंच महाभूत। छा चइबो आहे? जिन भूत न सम्झिजो, पंच महाभूत यानी तत्व आहिनि। ये नज़र न ईंदा आहिनि पर अंदरि आहिनि। हीअं हथ जोर सां रगड़ियो त मिटी निकिरी ईंदव हथनि में, आहे की न? अॼु हिन महिल ससु ॻाल्हाईंदी त कीअं ॻोड़ा वहंदा आहिनि अखियुनि में। हाँ उहो जल बि आहे, ॾिसो अंदरि आहे न भाई। ऐं ॿियो छा आहे भाई? अग्नि। हिकु ॾींहुं रोटी न खाओ त ॿाहिरि ॾिसो पेट में कीअं बढ़िया थी भरे। जेको विझंदा आहियूं पचंदो वेंदो आहे, अंदरि जठरा अग्नि अथव। छा आहे? हा त जल पृथ्वी यानी मिट्टी, हा न, जल पृथ्वी वायु त 24 कलाक हली रही आहे। कोई आहे छा बिना हवा वारो माण्हू, बिना ऑक्सीजन जे हलण वारो कोई वेठो आहे छा भाई? योगी जति हूंदा आहिनि न कई। ठीकु आहे, प्राणवायु बि आहे। वायु जल पृथ्वी वायु अग्नि आकाश, आकाश तत्व भी भीतर आहे। चओ हरि राम। वही तो ज्ञान स्वरूप आहे, हा न। त ॾिसो भाई, पंज महाभूत वरी पंज ज्ञान इंद्रियूं यानी कर्म इंद्रियूं कहिड़ी थींदियूं? हथ पेर मुंहुं, हा न, इहे थींदियूं कर्म इंद्रियूं। ऐं ज्ञान इंद्रियूं सूक्ष्म थींदियूं, अखियूं त्वचा जबान, हा न, इहे ज्ञान इंद्रियूं। त पंज महाभूत, पंज ज्ञान इंद्रियूं, पंज कर्म इंद्रियूं, घणा थिया? 5 थिया, 15। गुड़िया छा ॿुधायो? मन बुद्धि, मन बुद्धि घणा थिया? अहंकार 15 + 3 = 18। मन बुद्धि अहंकार ये घणा थिया? 18। ऐं 5 तन मात्राऊं थींदियूं। तन मात्रा ख़बर तो कंहिंखे चइबो आहे? कन इंद्रिया, लेकिन जेको ॿुधंदा आहिनि उहा आहे तन मात्रा। छा थियो? शब्द। उन आवाज़ चई कुणाल, हा न, शब्द। ठीकु आहे। ऐं स्पर्श त्वचा चई उन धीअ, त त्वचा छा कंदी आहे? स्पर्श जो। कंहिंखे चओ अखियूं बंदि कर, उन अखियूं बंदि कई। हा गुलाब जो गुल उनखे रखोसि मथे ते। हा अरे मां सम्झी वियुमि गुल आहे, कोई गुल आहे। हा गुलाब जो गुल आहे। हा वाह वाह, थैंक यू। हा वरी चएसि अखियूं बंदि कर, पोइ वरी उनखे फिटफिटी नांग रखोसि। चवंदो छा थो लॻे? ऐं थोरो सो हिलियो डुलियो, उहो त छिड़क मारे तव्हांजे साम्हूं ई न ईंदो। ज़िंदगी भर पोइ तव्हांजे साम्हूं अखियूं बंदि ई न कंदो। पतो न, पिछली बार फिटफिटी नांग हुयो, हिन बार वरी कोई डोमी नांग न अचे, अजगर न अचे भाई। त इहे चइबियूं तन्मात्राऊं। तन्मात्राऊं कहिड़ी थींदियूं आहिनि? शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध। शब्द कननि सां ॿुधंदा आहियूं, स्पर्श त्वचा सां कंदा आहियूं, हा न, सर्दी गर्मी उहा बि त थींदी आहे। चओ हरि राम। ऐं रूप अखियुनि सां ॾिसंदा आहियूं, रस जबान सां वठंदा आहियूं, गंध आहा बढ़िया ख़ुशबू थी अचे, पक अंदरि लॻे तो पकोड़ा ठहनि था पिया, हा न, नक सुंघी वठंदो आहे, ही कहिड़ी गंदी बदबू आहे, बसि तो जल्दी हल निकिर ॿाहिरि। हरे राम। त हाणे घणा थिया भाई? भुलिजी था वञो, टोटल घणा थिया? जोर सां चओ। 23 थिया। अच्छा, महतत्व, सूक्ष्म अहंकार, अहंकार खां बि अति सूक्ष्म शइ, घणा थिया? ऐं 5वियों तो जेको अधीअ चयो आत्मा, घणा थिया? 25। एतिरे ते बि माण्हूअ जी कनेक्शन जुड़ंदी न आहे, माण्हू जहिड़ो न थींदो आहे जेसि ताईं परमात्मा पंहिंजी करुणा दृष्टि करे। उहो भॻवान जो जेको आत्म तत्व आहे उहे भॻवान जो ई अंश आहे। जेसि ताईं इहो 5वियों तत्व न अचे, भॻवान जी आत्मा 24 लॻल पिया हुजनि त माण्हू मुर्दे जो मुर्दो, सम्झो था न भाई। त
त असली तत्व है आत्मा। न त विज्ञान एडी तरक्की कई अंदर ही पंखा हणी छॾनि, अंदर ही सांस हलंदी रहे लोहार वांगुरु। पर इहो पंजवीहो तत्व जेको आहे आत्मा, उहो भगवान जो जॾहिं प्रवेश कंदो आहे तॾहिं असां चेतन थींदा आहियूं, असां जीअरा थींदा आहियूं। इन करे असां ठहियल आहियूं 25 तत्वनि में। काथे काथे हिकु ॿ अॻिते पोइते करे 23 तत्व बि मिलंदा आहिनि, 24 बि मिलंदा आहिनि। सम्झो था न, हैरान न थिजो। काथे 2 तत्व हिक में मिलाया विया आहिनि। पर शिव भगवान जे अनुसार, गोपाल सहस्त्र नाम जे अनुसार, पद्म पुराण जे अनुसार, हे जेके 25 तत्व आहिनि इन्हनि जे द्वारा असां बणियल आहियूं। ऐं जेको भगवान आहे उहो 26 तत्व आहे। असां सभिनि खां न्यारो, असां वारा 25 कोन्हनि उन में, असां में उन जो 25 तत्व आहे आत्मा। पर उहो साधारण जीवात्मा न आहे, उहो परम आत्मा आहे। इन करे उनजो नालो आहे 26वां तत्व। संस्कृत में चइबो आहे षड्विंशक। छा चइबो आहे? बोलो षड्विंशक भगवान की, 26वें तत्व की, 26 नंबर की। हाँ वही थियो न भाई। त तीर्थराज प्रयाग, ऋषि मुनि संत समाज इकट्ठा थींदा आहिनि। प्रातः काल उथी करे स्नान कंदा आहिनि, गोविंद जा गुण गाईंदा आहिनि। धर्म जी ॻाल्हियूं, तत्वनि जो विभाग, इहो अथव तत्वनि जो विभाग वर्णन कंदा आहिनि। वर्ण तत्व विभाग, सम्झो था। ऐं ज्ञान ऐं वैराग्य सां युक्त थी करे भगवान जे भक्तीअ जो कथन कंदा आहिनि। ब्रह्म निरूपण धर्म विधि वर्ण तत्व विभाग। ककै भगत भगवंत के संजित ज्ञान विराग। सियावर रामचंद्र की जय, उमापति महादेव की जय, पवन सुत हनुमान की जय, बोलो भाई सर्व संतन की जय जय जय। हलो भाई, सुभाणे हाणे आरंभ थी वेंदो कथा। हाणे थी वई कथा आरंभ। सुभाणे भरद्वाज ऋषि महाराज ऐं याज्ञवल्क्य महाराज, इन्हनि जो पाण में प्रसंग हलंदो। त हिकिड़ा संत चवंदा असांखे उन्हनि जा चरित्र ॿुधायो, त कथा आरंभ थी वेंदी। ठीकु आहे। हा, हाणे ही सामग्री हटी वेंदी तो हीअ, तॾहिं त हारमोनियम हिते विराजमान थींदो। हा बढ़िया। छा कबो भला? ठीकु आहे। अब बांसुरी नहीं, हारमोनिया बजेगा। हाँ? हाँ भाई, शुभम जी भी तो फरमाइश तव। श्री कृष्ण गोविंद गोपाल दामोदर दयाल दुख भंजन पूरन कृपाल। एक ओंकार सतनाम करता पुरख निर्भव निर्वैर अकाल मूरत जूनी सैभम गुर प्रसाद। बोल गुरु नानक देव की जय। तू सुल्तान कहाँ हो मियाँ, सुल्तान कहाँ
तेरी कवन वडाई प्यारे जी, तेरी कवन वडाई। जो तू देह सुखा स्वामी, जो तू देह सकाहा स्वामी। मैं मूरख कहन न जाई प्यारे जी, मैं मूर्ख कहन न जाए। जैसे सच में रहो रजाई, जैसे सच में रहो रजाई। जैसे सच में रहो रजाई, जैसे सच में रहो रजाई। तेरे गुण गावा, तेरे गुण गावा। देह बुझाई, देह बुझाई। ओ देह बुझाई प्यारे जी, देह बुझाई। तेरे गुण गावा, तेरे गुण गावा, तेरे गुण गावा, तेरे गुण गावा। गावा तेरे गुण गावा, तेरे गुण गावा, तेरे गुण गावा, तेरे गुण गावा। गावा वाहिगुरु 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 वाहिगुरु। वाहिगुरु 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 वाहिगुरु। जो किछ होवा सब कुछ तुझ ते, जो किछ होवा सब किछ तुझ ते। तेरी सब असनाई प्यारे जी, तेरी सब असनाई। तेरा अंत न जाना मेरे साहिब, तेरा अंत न जाना मेरे साहिब। तेरा अंत न जाना मेरे साहिब। तेरा अंत न जाना मेरे साहिब। मैं अंधली क्या चतुराई प्यारे जी, मैं अंधली क्या चतुराई। क्या हो कथी कथे कथ देखा, क्या हो कथी कथे कथ देखा। मैं कथन कथना जाई प्यारे जी, मैं अकथन कथना जाई। जो तुद भावे सोई आखा, जो तुध भावे सोई आखा। दिल तेरी वडियाई प्यारे जी, दिल तेरी वडियाई। ओ प्यारे जी, दिल तेरी वडियाई। जैसे सच में रहो रजाई, जैसे सच में रहो रजाई। तेरे गुण गावा, तेरे गुण गावा। देह बुझाई, देह बुझाई। देह बुझाई, देह बुझाई। एते कूकर हों बेगाना, एते कुकर हो बेगाना। भौंका इस तन ताई प्यारे जी, भौंका इस तन ताई। भगतहीन नानक जे होएगा, भगतहीन नानक जे होएगा। आँखस में नाव न जाई प्यारे जी, आँखस में नाव न जाई।
जैसे सच में रहो रजाई, जैसे सच में रहो रजाई, जैसे सच में, जैसे सच में, जैसे सच में रहो रजाई, जैसे सच में रहो रजाई। तेरे गुण गावा, तेरे गुण गावा, देह बुझाई, देह बुझाई, ओ प्यारे जी देह बुझाई, देह बुझाई। ओ तेरे गुण गावा, तेरे गुण गावा, तेरे गुण गावा, तेरे गुण गावा, गावा तेरे गुण गावा, तेरे गुण गावा, तेरे गुण गावा, ओ तेरे गुण गावा, तेरे गुण गावा, तेरे गुण गावा, तेरे गुण गावा। गावा वाहिगुरु 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 वाहिगुरु। तेरे गुण गावा, देह बुझाई। बोल गुरु नानक देव की। जय। कृष्णा तू करुणा सागर, कर महर चरा बरसाकर। कृष्णा तू करुणा सागर, कर मेहर जरा बरसा कर। अजी मेहता साहब मिलिया चवनि पिया हिन नाले में केॾी कृपा आहे, हिन में नालो चवण में ई ॼण अंदरि ठंडक मिली वेंदी आहे। कहिड़ो नालो? करुणा निधान, करुणा सागर। आहा, करुणा यानी ॿिए जे दुख ते जेके द्रवित थियनि। आहा, ऐं जंहिंमें दया करुणा जी कोई सीमा न हुजे, अनंत अथाह अपार असीम, उहे न करुणा सागर। कृष्णा तू करुणा सागर, कर महर चरा बरसाकर। बोलो कृष्णा तू करुणा सागर, कर मेहर जरा बरसा कर। तेरे शरण में जो भी आए, बिन मांगे सब कुछ पाए, बिन मांगे सब कुछ पाए। कृष्णा तू करुणा सागर, कर मेहर जरा बरसा कर। कृष्णा तू करुणा सागर, कर मेहर जरा बरसा कर। सुख दे चाहे तू दुख दे, लेकिन सहने का बल दे। सुख दे चाहे तू दुख दे, लेकिन सहने का बल दे। चरणों में प्रीत अटल दे, विश्वास की ज्योति जगाकर, विश्वास की ज्योति जगाकर। कृष्णा तू करुणा सागर, कर मेहर जरा
कर मेहर जरा बरसा कर। मैं जग में खो गया ऐसे, तेरी याद करूं तो कैसे। मैं जग में खो गया ऐसे, तेरी याद करूं तो कैसे। कहीं भूल न जाऊं भंवर में, मेरे दाता रखना बचा कर। मेरे दाता रखना बचा कर। कृष्णा तू करुणा सागर, कर मेहर जरा बरसा कर। कृष्णा तू करुणा सागर, कर मेहर जरा बरसा कर। तेरे शरण में जो भी आए, बिन मांगे सब कुछ पाए। बिन मांगे सब कुछ पाए। चाहो ना भाई, सब चाहो। करुणा सागर, कर मेहर जरा बरसा कर। सभी चाहो। कृष्णा तो करुणा सागर, कर मेहर जरा बरसा कर। बोलो करुणा सागर भगवान की जय। वाह भाई वाह। जो कुछ बाकी थोड़ी है। राम 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 सीता राम 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 राम। राम 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 सीता राम 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 राम। ओ राम 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 सीता राम 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 राम। वानर मंडली सीता राम 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 राम। ओ राम 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 सीता राम 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 राम। राम 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 सीता 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 राम 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 राम। राम राम सीता राम 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 राम। राम राम सीता राम 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 राम। राम 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 सीता राम 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 राम। राम राम सीता राम 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 राम। राम सीता राम 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 राम। राम राम सीता राम 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 राम। 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 राम सीता राम 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 श्री राम। राम सीता राम 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 राम। राम सीता राम 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 राम। राम राम बोल प्यारे राम राम राम। राम बोल प्यारे राम राम राम। राधे राधे बोल प्यारे राधे राधे श्याम जबो। राधे राधे बोल प्यारे राधे राधे श्याम। ओ जय जय हनुमान मेरे जय जय हनुमान। जय जय हनुमान मेरे जय जय हनुमान। बजरंग बली ओ प्यारे बजरंग बली। बजरंग बली ओ प्यारे बजरंग बली। हर हर महादेव मेरे हर हर महादेव। हर हर महादेव मेरे हर हर महादेव। जय जय तुलसी माता जय जय तुलसी माता। जय जय तुलसी माता जय जय तुलसी माता। अम्बे अम्बे माँ मेरी जगदम्बे माँ माँ माँ। अम्बे अम्बे माँ मेरी जगदम्बे माँ। जय जय तुलसी माता प्यारी जय जय गौ माता प्यारी। जय जय तुलसी माता प्यारी जय जय गौ
अम्बे माता जगदम्बे माता जय जय अम्बे माता हरि बोल जगदम्बे माता बोल जय जय अम्बे जय जय अम्बे जय जय अम्बे जय जय अम्बे जय अम्बे जय जगदम्बे जय 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 जय अम्बे जय जगदम्बे राधे 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 आवाज जो भाई राधे 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 चओ न भाई कयो छा था आवाज तो जो राधे 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 राम मंदिर 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 राधे 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 ये आवाज पहुंचंदी राम मंदिर ताईं पहुंचंदी राधे 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 जय जय श्री राधे गुरु वृंदावन बिहारी लाल की श्याम जय, सुंदर भगवान की जय, जगत गुरु श्री श्री चंद्र भगवान की जय। ओम हरि ओम ओम भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम शांति 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 ओम। बोलो श्री जगदम्बे मैया की जय। धर्म की अधर्म का प्राणियों में विश्व का हर हर महादेव। जो बोले सो तरे जगत गुरु श्री चंद्र हरे। अज हैप्पी हैप्पी बर्थडे प्रतीक ऐं जैनी छाबड़ा। प्रतीक जैनी भाउर भेनर ॿिन्हिनि जो हिकु साथ जन्मदिन आहे त ऐं ॿियो पापा का भी कंफर्म है ना। मेरे जैसे थोड़ी 4-5 थोड़ी मनाते हैं जन्मदिन, एक ही मनाते हैं ना बर्थडे पक्का। हाँ असांजे दरबार जा मुख्य सेवादारी कमलेश कुमार उन्हनि जो भी हैप्पी बर्थडे। 3 बार तव्हांखे ॾियणी आहे आशीर्वाद। तव्हांजो समय हाणे शुरू तो थिए। जी कृपा कृष्ण की मिलती ही रहे। अचो भाई। श्याम गुरु की चलती रहे, कृपा कृष्ण की मिलती रहे। श्याम गुरु की चलती रहे, मिले सारी संगत का प्यार। दुआ में मधुसूदनी हो कबूल, खुशियाँ मिले भरपूर, खुशियाँ मिले भरपूर, खुशियाँ मिले भरपूर, सबको खुशियाँ मिले भरपूर, खुशियाँ मिले भरपूर, खुशियाँ मिले भर 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 पूर। बोलो भरपूर भगवान की। बोलो वृंदावन।
बोलो गौरी शंकर, भगवान की जय। बोलो श्री अन्नपूर्णा माता की जय। आज के आयो लाल सबई चो। खूब बाल गोपालन थे, कृपा थे, भगवान दीर्घायु जन, सुमत विद्या भक्ति जो सेवा जो दान जन, सदा सदा प्रभु जी रहमत हो जे, कृपा हो जे। बोलो वृंदावन। अरे ट्रे है ना, कमलेशिका जो भी थे। हाँ हाँ भाई, प्रसाद कयो स्वीकार। खुरपी आवाज़ अचे थी, अॼु मुर्रा न मिलंदो, अॼु तव्हांखे उहो न मिलंदो कचरियूं जेके। अच्छा हा, कथा विश्राम होत है, कृपा करो हनुमान श्री राम लक्ष्मण जानकी, सियावर रामचंद्र की जय जय उमापति महादेव की जय जय पवन सुत हनुमान की जय जय बोलो भाई सर्व संतन की जय 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 जय।